जज़ाकल्लाह खैर। डॉक्टर साहब, नशिस्त जो आख़िरी सवाल है, इहो सवाल थरपारकर खां पुछियो वियो आहे, मोहम्मद मिस्री साहिब जिन छछी मोरा खां। संदन सवाल आहे त असांजे ॻोठ में 2 मस्जिदूं आहिनि, हिक में जुमो थींदो आहे, ॿी में न। छा अहिड़ी मस्जिद में एतिकाफ़ लाइ वही सघिजे थो जिते जुमे जी निमाज़ थींदड़ न हुजे? ये दोस्त आहे छछी मोरा खां, थरपारकर जो इलाइक़ो आहे, उन खां मोहतरम मोहम्मद मिस्री साहब। हाणे छा आहे त एतिकाफ़ जे अंदरि के शराइत आहिनि, इंसान खे बिना के शरई ज़रूरत जे मस्जिद खां ॿाहिरि नाहे निकिरणो। जेकॾहिं के जॻह ते मस्जिद अहिड़ी आहे जिते जुमो थिए ई कोन थो, एतिकाफ़ थी वेंदो, पर जुमे जे लाइ उन माण्हू खे ॿाहिरि वञिणो पवंदो। पर जॾहिं तव्हांजे ॻोठ में अहिड़ी मस्जिद मौजूदु आहे जिते जुमे निमाज़ थिए थी, त पोइ उन ई मस्जिद में तव्हां एतिकाफ़ करियो, तां त तव्हांखे नमाज़ जुमा जे लाइ ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पवे। उन जे अंदरि तव्हां एतिकाफ़ करियो, उन मस्जिद में जिते जुमे जी नमाज़ थिए थी बाजमात। तंहिंजे करे मुंहिंजो इहो ई मशवरो आहे, तव्हांजे ॻोठ में मस्जिद जेका आहे जंहिंमें नमाज़ जुमा अदा कई वञे थी, तव्हां उन में एतिकाफ़ करियो, तां त तव्हांखे ॿाहिरि निकिरण जी का ज़रूरत न पवे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।